ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 14, 15 ऐं 16 अध्याय में ॾिठो हो त राजा रघुगुन श्री जरभरत जी जे ज्ञान सेखारण सबबा जंगल में वञी मुक्त पदवी के पाइन था। उन खां पोइ जरभरत जी जोग अभ्यास जे बल सां पंहिंजो तन त्याग करे परम धाम ॾांहुं वञनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। उन खां पोइ 15 अध्याय में श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के सॼी पृथ्वी जो वर्णन करे ॿुधाइनि था त पृथ्वीअ खे जेकॾहिं 4 हिस्सनि में विरायो वञे त उन्हनि मां 3 हिस्सनि में 7 दीप अचनि था ऐं हिकिड़े हिसे में लोकालोक अचे थो जेको प्रीतन जो लोक आहे, ऐं ॿी तरफ़ जेके 7 दीप आहिनि उन्हनि मां हिकिड़ो दीप आहे जम्बू, जंहिंखे वधीक 9 हिस्सनि में विरायो वियो आहे, जिन खे पाण 9 खंड चऊं था। उन्हनि 9 ही खंडनि में परमेश्वर जे अलॻि अलॻि अवतारनि जी कथा ऐं कीर्तन थींदो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 16 में लोकालोक पर्वत जी कथा अचे थी। सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त जम्बू द्वीप में 9 खंड आहिनि ऐं उन्हनि खां अलॻि अलॻि पृथ्वीअ जो हिकिड़ो ॿियो हिसो आहे जेको आहे लोकालोक द्वीप। हिन पृथ्वी खे 8 वॾा पहलवान हाथी जले बीठा आहिनि, जिन जे करे पृथ्वी काबू में आहे। उन जे अलावा पाण खे 16 अध्याय में ॿुधायो वियो त सुमेर पर्वत ते 4 पुरियूं आहिनि, जिन मां हिकिड़ी कुबेरपुरी, ॿी वरणपुरी, टी इंद्रपुरी ऐं चौथी जमपुरी आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 17 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे माता गंगा जी जी महिमा। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, हाणे मां श्री गंगा जी जी उत्पत्ति जो हाल तोखे विस्तार सां ॿुधायां थो, सो ॿुध। जॾहिं श्री नारायण जी 52 अवतार वठी 3 चरण पृथ्वी राजा बल खां दान वरिती हुई, तंहिं वक़्तु 52 अवतार विराट रूप धारण करे पंहिंजे हिकिड़े चरण में 7 लोक हेठियां ऐं ॿिए चरण में 7 लोक मथियां वठी छॾियईं, जंहिं ते ब्रह्मा जी साॼो चरण परमेश्वर जो पंहिंजी पुरीअ में पहुचंदे यकदम उथी पंहिंजे कमंडल जे पाणीअ मां उन जे चरणनि खे धोई चरण अमृत वठी बाक़ी जल पंहिंजे सर ऐं अखियुनि में लॻायो हो। प्यारा भक्तों, ब्रह्मा जी जे पाणीअ मां परमेश्वर जा चरण धोता हुआ, उहो पाणी प्रजा नदीअ मां जेका पार ब्रह्म परमेश्वर जे लुड़कन किरण सां वैकुंठ में प्रगट थी हुई, उन मां ब्रह्मा जी खणियो हो। सो प्यारा भक्तों, ब्रह्मा जी जे कमंडल में उहो पाणी हूंदो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। ब्रह्मा जी जे चरण धोवण वक़्तु जेको पाणी सुमेर पर्वत ते किरियो हो, सो हेठि अची मंदराचल पहाड़ जी स्वातीअ ते किरियो। वरी उतां उहो जल 4 धाराऊं थी हलियो, हिकिड़ी धारा सुमेर जे उलंदे ऐं ॿी धारा सुमेर जे ॾखिण में ऐं टी धारा सुमेर जे उत्तर खां वही समंदर में हलियो वञे थी। चौथी धारा जेका उभरंदे खां वही सा भागीरथ जे तप जे बल सां अलावर्त खंड खे खाॿे पासे छॾींदी नर नारायण पर्वत लही गंगोत्री खां लंघे भारत खंड में आई। उन धारा जो नालो संसार में गंगा जी प्रगट थियो। सभई चओ जय श्री कृष्णा।
प्यारा भक्तों, श्री गंगा जी जी महिमा कुछ हिन तरह आहे त जेको गंगा स्नान या जलपान या दर्शन करण जे वास्ते पंहिंजे घरां वञण जी इच्छा कंदो आहे, तंहिंजे करोड़ जन्मनि जा पाप छुटी था वञनि। उहो आदमी उन इच्छा सां जेतिरा बि कदम खणी गंगा जी ताईं पहुचे थो, ओतिरनि कदमनि जी आयुज़ खेसि 100 राजसी यज्ञ ऐं अश्वमेध यज्ञ करण जो फल मिलेसि थो। ही ॻाल्हि ॿुधी राजा परीक्षित श्री सुखदेव जी महाराज खां पुछियो त हे स्वामी, जेकॾहिं आदमीअ खे गंगा स्नान करण जे वास्ते फ़क़ति वञण ते यज्ञनि करण जो फल मिले थो, सो तॾहिं मुंहिंजे ॾाॾा युधिष्ठिर छाकाणि हेॾो ख़र्च करे यज्ञ कयो हो ऐं ॿिया राजाऊं पिणु छो यज्ञ कनि था। ही ॻाल्हि ॿुधी श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, उन ते मां तोखे हिकिड़ी कथा ॿुधायां थो, सा ॿुध। श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त हिकिड़े वक़्तु श्री महादेव स्वामी माता पार्वतीअ खे साण करे नायरी महीने में गंगा स्नान करण जे वास्ते प्रयाग ॾांहुं वियो थे। जॾहिं वाट ते श्री माता पार्वती जी घणनि माण्हुनि खे वेंदो ॾिसी श्री महादेव स्वामी खां गंगा स्नान जी महिमा पुछी, तॾहिं श्री महादेव जी चयो त ए पार्वती, जेको गंगा स्नान करण लाइ घर खां निकिरंदो आहे, तंहिंखे हर हिकु कदम खणण ते 100 अश्वमेध यज्ञ जो फल मिले थो ऐं करोड़े जन्मनि जा पाप छुटी वञनि था, जंहिं सबबु उहो मनुष्य देवताउनि जहिड़ो थींदो आहे। ही ॻाल्हि ॿुधी ऐं यात्रियुनि खे ॾिसी माता पार्वती जी ही सिंसो पंहिंजे मन में आंदो त लखे आदमी घटि ज़ात वारा गंगा जी में स्नान करण वञनि था, लेकिन उन्हनि जी बदसूरती स्नान करण सां वेही त कीने से वरी देवताऊं कीअं थींदा ऐं महादेव जी हीअं थो चवे, तंहिं खां सवाइ हेतिरनि यात्रियुनि खे अहिड़ा फल कीअं मिलंदा। इहा शंका आणे माता पार्वती जी वरी वेनती कई त हे महाराज, तव्हां गंगा स्नान जो मातम हीअं वर्णन कयो हो, लेकिन हिननि स्नान करे वञण वारनि जो रूप ॾिसण सां त मूंखे उन ॻाल्हि जी पक नथी थिए। महादेव जी चयो त इहो भेद मां तोखे छा चई ॿुधायां, हल त हली तोखे अखियुनि सां ॾेखारियां थो। जॾहिं महादेव जी गंगा जीअ जे वेझो जंहिं वाट तां यात्री विया पए तंहिं ते पहुतो, तॾहिं उते कोरीअ जो रूप बणाए वेही रहियो ऐं पार्वती जीअ खे चयाईं त तूं मुंहिंजे बदन जूं मखियूं वेही हकल ऐं जेको स्नान करण वारो तोखां पुछे त तंहिं सां ही ॻाल्हि कज त ही मुंहिंजो पति कोरियो थी पियो आहे ऐं हिकिड़े पंडित ॿुधायो आहे त जंहिं 100 अश्वमेध यज्ञ कया हूंदा सो हिन खे छुए त हिन जो कोर छॾे वेंदो। हितां लखे आदमी स्नान करण वास्ते अचनि वञनि था, उन करे हिन खे हिते आणे विहारियो अथमि त जंहिं 100 यज्ञ कया हुजनि सो हिन खे छुए त हिन जो कोर लही वञे। माता पार्वती ईअं कयो, जंहिं ते घणा यात्री उन जो रूप ॾिसी मोहित थी संदसि चईं तरफ़नि खां अची बीठा। उन्हनि मां को पार्वतीअ खे पाण सां हलण लाइ चवण लॻो त को सांस खिल भोग मश्करी करण लॻो ऐं को त लालच पियो ॾेखारेसि, लेकिन ज्ञानी आदमियुनि चयो थे त ही स्त्री धन्य आहे जो हिन हालत में बि पंहिंजे पतीअ जी शेवा नथी छॾे, छो जो जेका स्त्री पंहिंजे पतीअ खे काणू, कुबरो, लंगरो, अंधो, कोरियो, दर्दरी, बदसूरत या कहिड़ो बि हुजे, लेकिन हू उनखे परमेश्वर जो बराबरि ॼाणी आनंद सां संदसि शेवा करे थी ऐं पराए पुरुष खे ख़राब भावना सां नथी ॾिसे, सा पतिव्रता स्त्री चवणु घुरिजे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 17 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।